IMF के प्रोग्राम का एक ये मस्बत पहलू है कि रुपया और डॉलर अब दिन रात बिल्कुल कहीं आसमान पे या जमीन पे नहीं जा रहे, बल्कि एक उसमें एक इस्तिकामत आ रही है। और अगर ये प्रोग्राम IMF का ना हुआ होता तो मैं बिला खौफ तरदीद आपको ये कह सकता हूं कि रुपया कहाँ होता, डॉलर कहाँ होता, और हमारी जो माशी सूरत हाल है वो एक तलातुम का शिकार हो। इन लोगों ने शैतानी चरखा और मुल्क के खिलाफ साजिश में जो मुलव्वस थे, उनको अल्लाह ताला ने उनकी साजिशों को दफन कर दिया। IMF का जो प्रोग्राम है ये कोई हमारे लिए लड्डू पेड़े नहीं है, ये एक बहुत चैलेंजिंग ये प्रोग्राम है। IMF जो प्रोग्राम को लड्डू या हलवो न पर चैलेंज है। प्रोग्राम ते अमल कयो ऐं मेहनत कयो त मुआशी तरक्की थींदी ऐं कामयाबी कदम चुमंदी। IMF प्रोग्राम सां मुल्क खिलाफ़ साज़िशूं दफ़न थी वियो। प्रोग्राम सां रुपए जे मुल्क में बहितरी आई। प्रोग्राम न थिए हां त मुआशी सूरत हाल अबतर हुजे हां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी लाहौर में तकरीब खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त रुपए जी क़ीमत मुस्तहकम थियण सबबि पेट्रोल ऐं डीज़ल सस्तो कयो। नवाज़ शरीफ़ मुल्क खे तरक्कीअ जी दग ते आंदो, उन करे खेसि इक़्तिदार मां कढी वियो। नवाज़ शरीफ़ खे ॿीहर इक़्तिदार में अचण जो मौक़ो ॾिनो वियो त मुल्क जो नक्शो तब्दील करे छॾींदो। हुकूमत 15 महीननि दौरान मुल्क खे डिफॉल्ट मां बचाइण जी कोशिश कई। वज़ीर आज़म DG IMF सां पाण मुलाक़ात न करे हां त मुल्क डिफॉल्ट करे हां। हुकूमत कंहिंजी बि हुजे, मुआशी एजेंडा खे ईंदड़ 10 साल असेंबली मां तहफ़ुज़ मिलणु घुरिजे। नून लीग जे नायब सदर ऐं पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज चयो आहे त को इनकार न आहे त मुल्क में महांगाई आहे। मुल्क जे मसइलनि जो हल शफ़ाफ़ चूंडुनि में आहे। इहा हुकूमत आइनी मुद्दो पूरो करे मामला निगरान हुकूमत हवाले कंदी। चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान इलेक्शन कमीशन कंदी। सियासी वर्कर तौरु सम्झां थो त मुल्क में नयूं चूंडूं मुक़रर वक़्त थियणु घुरिजनि। गिलगित बल्तिस्तान जे इलाइक़े दियामिर में सियाहनि जी बस खाईअ में कल्टी थियण सबबि 5 ॼणा फोत, 10 खां वधीक ज़ख़्मी। शाहराए कुराक्रम वेझो थरची वारे हंधि सियाहनि जी बस खाईअ में किरी पई। फौती सियाहनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। सखर जे शिकारपुर फाटक वटि हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। गोलियूं लॻण सबबि गोलीमार वासी इमरान चौहान मारिजी वियो। मर्द इस्पताल मुंतक़िल। वारसनि जो चवणु आहे त नौजवान खे पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि पुराणी तकरार तां क़त्ल कयो आहे। कचमोर वेझो पीउ पुट पुरस्कार नमूने गुम, वारसनि अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त साजन ऐं संदसि पुट रियाज़ जो गुज़िरियल ॾींहं खां पतो नाहे पियो। ॿई ॻोठ शाह अली बलकानी खां कंथकोट वञी रहिया हुआ त गुम थी विया। शकायत खे अगवा कयो वियो आहे। कुंभ वेझो नारीअ खे मुबैना तौर क़त्ल करे लाश ॻुझगोह में दफ़नाइण जो इंकशाफ। पुलिस मूजिबि नगरेजा में नारी परवीन मुख्तियार पोइ खे 3 ॾींहं अॻु संदसि भाइरनि क़त्ल करे लाश ॻुझगोह में दफ़नाए छॾियो। वधीक जांच कई वई। शक जे बुनियाद ते हिकु ॼणे खे हिरासत में वरितो वियो। ऐं गल टेस्ट जे पहिरीं इनिंग में श्रीलंका जी पाकिस्तान ख़िलाफ़ बैटिंग जारी। क़ौमी टीम जे फास्ट बॉलर शाहीन आफ़रीदी टेस्ट कैरियर जूं 100 विकेट्स बि मुकमल करे वरितूं। बरसात सबबि मैच कुझु देर लाइ रोकी वई हुई।